अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली का चऊं था तव्हांजे पसंदीदा शो द स्पोर्ट्स शो में। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा शो धरती टीवी स्क्रीन ते। जीअं त नाज़रीन अॼु मैच हुयो ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया ऐं अॼु जेको आहे इंडिया टिपिकली पंहिंजे स्टाइल जी विकेट तयारु कराई। ऐं जीअं असांजे कोचिस जेको आहे बिफोर द मैच तव्हांखे ॿुधायो हो त अॼु जो मैच जेको आहे ट्रेडिशनली मैच हूंदो, इंडिया हुनखे उन सां खेॾंदो जीअं अॼु खां 20 साल पुराणी क्रिकेट हूंदी हुई। ऐं हुन में ॾिसण में आयो त इंतिहाई जेका आहे बेकार विकेट हुई, स्लो ट्रैक हुयो, टर्निंग ट्रैक हुयो ऐं ॾाढी स्ट्रगल कंदे ऑस्ट्रेलिया जी टीम नज़र आई ऐं 49.3 ओवर्स में 199 रन्स ते ऑल आउट थी वई। छा त कल्ह जो मैच हुयो जंहिंमें 33 सेंचुरियूं पे थियूं, छा अॼु जो मैच हो जंहिंमें हिकिड़ी बि 50 कान थी आहे, इन शइ ते डिस्कस कंदासीं। मूंसां गॾु मौजूदु आहिनि PCB लेवल 2 कोच गुलाम साहब बुगियो साहब ऐं फ़ख्र ज़मान कोचिंग क्रिकेट अकेडमी जा कोच। ऐं उनखां अलावा मूंसां गॾु एक्सपर्ट्स जी टीम बि आहे, साईं नसरुल्ला साहब जेको आहे शहदाद कोट मां, ऐं बाक़ी दोस्त बि जेके पैनलिस्ट आहिनि असां वक़्त सां गॾु तव्हांजे साम्हूं आणींदासीं। साईं कीअं था ॾिसो मैच खे? मैच जी पोज़ीशन ते जेको आहे इंतिहाई चइजे त खणी अहिड़ी पोज़ीशन में अची वियो आहे जो मैच 1-1 बॉल ते अची वियो आहे, छा चवंदव? जी बिल्कुलु, इहो एक्सपेक्टेड हुयो। थोरो 40 खां 50 रन्स शॉर्ट आहे ऑस्ट्रेलिया। जेकॾहिं 240-50 हुजे हा त तमामु सुठो टोटल थी वञे हा इन लो बाउंस पिच ते। पर तंहिं हूंदे बि लो स्कोरिंग मैचिस तमामु भला थींदा आहिनि, छो जो अपोनेंट्स वीकर साइड न आहे। ऑस्ट्रेलिया जी बॉलिंग बि बहितर आहे। स्पिनर्स एतिरा न आहिनि उन मयार जा जेकी इंडिया वटि आहिनि, पर तंहिं हूंदे बि एडम ज़म्पा ऐं मैक्सवेल इहो हिते 20 ओवर जेकॾहिं पंहिंजा करे था वञनि त इंडिया जे लाइ मुश्किल पैदा करे सघनि था। ऐं सेम टाइम वरी जेके फास्ट बॉलर्स आहिनि, पैट कमिंस, मिचेल स्टार्क, इन्हनि में रिवर्स स्विंग करण जी सलाहियत आहे। जेकॾहिं ही शुरू में हिकु ॿ आउट करे नए बॉल सां त इंडिया जे लाइ 200 रन चेस करण बि एतिरा आसान कोन थींदा। त जीअं बेबसी नज़र पिया आई आहे त रविंदर जडेजा जेको आहे न, चवणु न खपे क्रिकेट आहे ऐं पसंदि नापसंदि जेको हर कंहिंजी पंहिंजी आहे, पर मां हिकिड़ो सिर्फ़ु अज़राए मज़ाक़ ई सही नाज़रीन साम्हूं ॻाल्हि रखंदुमि त जीअं असां सां यूरोप कंदो आहे न एशियन कंट्रीज़ जे प्लेयर्स सां, ऐं असां सां गॾु जेको आहे जीअं थींदो रहियो आहे हिस्ट्री में, अॼु थियो कमाल आहे। ऑस्ट्रेलिया इंतिहाई बेबस हुयो, एॾो बेबस हुयो जो अगरि आउट थिया बि पे त आउट थियण ते हुनजे कावड़ जो इज़हार कमाल जो। छा चवंदा आहिनि तव्हां? साईं बिल्कुलु, प्रेशर गेम में इन तरह जी विकेट मिली वञे त प्लेयर्स फितरी तौर ते कावड़ जो इज़हार कंदो आहे। उन्हनि पंहिंजी बॉडी लैंग्वेज सां इन शइ जो ॼण इज़हार कयो बि आहे। पर सेम टाइम दे आर प्रोफेशनल्स, दे हैव टू बी एडजस्ट। इन फार्मूले ते अचिणो पवंदो उन्हनि खे। ही जॾहिं पंहिंजे मुल्क में ऑस्ट्रेलिया में या न्यूज़ीलैंड में इन तरह जा इवेंट्स थींदा आहिनि त ही बि भरपूर फ़ाइदो वठंदा आहिनि होम कंडीशन जो। त उते फास्ट ट्रैक ठाहींदा आहिनि, सीमिंग ट्रैक ठाहींदा आहिनि, उन में ही आराम सां खटे वेंदा आहिनि। त उन शइ जो एडवांटेज या उन शइ खे ॾिसी करे इंडिया बि होम एडवांटेज वठण लाइ हिन तरह जो ट्रैक ठारायो आहे। उन में साईं उहे चवंदा आहिनि त जंग ऐं माहौल सभु जाइज़ आहे, इंडिया उहो कमु कयो आहे। स्कोर कार्ड मुंहिंजे ख़्याल में स्क्रीन ते आहे, ऐं जेको आहे स्कोर कार्ड जे हिसाब सां ॾिठो वञे त डेविड वार्नर जेको आहे उनजे तरफ़ां जेको आहे बैटिंग जेका आहे 41 रन्स कया हुन ऐं 52 बॉल्स खेॾिया, जंहिंमें जेको आहे न 6 फोर्स शामिलु हुया ऐं 78 जो हिन जो 78.54 जेको आहे स्ट्राइक रेट हुयो। त इन हिसाब सां ॾिठो वञे त ओपनिंग स्टैंड में जेको आहे डेविड वार्नर जेको आहे पंहिंजी टीम खे स्टैंड फ्राहम कयो, ऐं उन खां पोइ जेको आहे मार्श जेको आहे जल्दी आउट थी वियो, जेका डग ते जेका आहे पहिरीं विकेट जेका आहे डाउन थी जेका ऑस्ट्रेलिया जी। ऐं उन खां पोइ जेको आहे स्मिथ ऐं जेको आहे वार्नर जेको आहे सुठो स्टैंड फ्राहम कयो ऑस्ट्रेलिया खे। 46 कया स्मिथ जेको आहे 71 बॉल्स ते, जंहिंमें जेको आहे 5 चौका पिणु शामिलु आहे। 54.78 जेको आहे स्ट्राइक रेट हुयो हुननि जो। उन खां पोइ जेको आहे 27 रन्स जेको आहे हिकिड़े बैट्समैन कया। उन खां पोइ जेको आहे मैक्सवेल जेको आहे जंहिं तरीक़े सां आउट थियो 15 रन्स ठाहे करे, उतां खां ऑस्ट्रेलिया जी कंप्लीट टीम जेका आहे क्लैप्स करे वई, ऐं इंडियन टीम जेका आहे उन खां पोइ वापसि अचणु कोन ॾिनो ऑस्ट्रेलिया टीम खे। ईअं ई ऑस्ट्रेलिया जी टीम जेका आहे अगरि ॾिठो वञे त जेको आहे इंडिया जे अगेंस्ट जेको आहे टोटल 199 49.3 ओवर्स ते ऑल आउट थी वई आहे, जंहिंमें
जेको आहे अॼु मेन कैरेक्टर जेको इंडियन प्लान जे तहत जेका इंडिया जी टीम जी प्लानिंग हुई, इंडियन टीम जेको आहे उन ते भरपूर तरीक़े सां महिनत कई ऐं महिनत कंदे जेको आहे ऑस्ट्रेलिया खे अॼु किथे बि खेॾणु कोन ॾिनो। ऐं मूंसां गॾु जेको आहे फॉर्मर फर्स्ट क्लास क्रिकेटर शहदाद कोट खां साईं हिम्मत रज़ा मक्सी साहब बि मौजूदु आहिनि। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ, ॿिन्ही दोस्तनि खे सलाम वालेकुम असांजे तरफ़ों भाउ। वालेकुम सलाम साईं। अॼु जो मैच जेको आहे इंतिहाई लो स्कोरिंग मैच रहियो ऐं जेको एक्सपेक्टेड हुयो त जेका विकेट अॼु आहे इंडिया भरपूर तरीक़े सां उन ते वर्किंग कई। उनजे कैप्टन जेको आहे रोहित शर्मा जे तरीक़े सां पेस अटैक ऐं स्पिनर्स खे यूज़ कयो त मां सम्झां साईं कमाल बॉलिंग थी आहे जिन विकेट ते ईअं चइजे खणी। जी साईं, तमामु सुठी बॉलिंग हुई हिंदुस्तान जी। फास्ट बॉलिंग खां अलावा जेकी स्पिन बॉलिंग हुई तमामु ज़बरदस्त ऐं अॼु पिच में तमामु वॾो ब्रेक नज़र आयो। दुनिया जी हेॾी वॾी टीम ऑस्ट्रेलिया खे 199 रन्स ते आउट करणु कमाल आहे भारत जो। ऐं हेॾा वॾा बैट्समैन वार्नर, मार्श, सिम्थ, मैक्सवेल, हेॾा वॾा बैट्समैन ऐं इन्हनि खे ईअं जेतिरे स्कोर ते आउट करणु भारत खे जस हुजे, कमाल कयो अथऊं अॼु। जी साईं। जी असां इन खां अलावा जेका जीअं असां मैच खां पहिरीं जेका एक्सपेक्टेड पे कयोसीं जेका विकेट ड्राइव हुई ऐं इंडिया जो प्लान हुयो, जीअं थोरी देरि पहिरीं मां गुलाम मुर्तज़ा साहब खां ई पुछो वगी साहब खां त साईं जीअं असांजे लाइ हू ॼार विछाईंदा आहिनि ऑस्ट्रेलियंस ख़ासि करे त उतां जी विकेट्स जेको आहे पंहिंजे मतिलब बि ठाहींदा आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो वर्ल्ड कप में इंडिया जेको आहे ऑस्ट्रेलिया सां ईअं कई आहे जीअं असां वटि पाक आहे, जीअं ॿोड़ा गॾु ॿारनि सां ईअं थियो आहे। हा सही था चओ भाउ। असल में छा आहे त थोरो शिकायत बि हुई असांखे बि, साईं खे, उहो मुर्तज़ा साहब खे बि इहा हुई त पिचूं जेके आहिनि फ्लैट पिचूं हुन ऐं अॼु हुन खां हटी करे ही पिच नज़र आई जंहिंमें तव्हां ॾिसो था त 200 सम्झो 199 200 रन्स ते टीम खे आउट करणु ॾाढो मज़ो इहो आयो। ॾिसजे हाणे त ऑस्ट्रेलिया इन स्कोर खे कीअं थी रोके ऐं मैच काॾे पियो वञे। इंडिया जी बैटिंग लाइन सुठी आहे ऐं स्कोर त घटि आहे पर वरी बि मैच मज़ो थींदी। असांखे उमेदु आहे ऑस्ट्रेलिया दुनिया जी बहितरीन टीम आहे, फाइट कंदी। साईं तव्हां छा चवंदो हिन में? जीअं साईं ॿुधाए थो त बॉलिंग जेका आहे त हाणे टोटल चार्ज थींदो पेस बैटरी ते, उन खां पोइ थींदो स्पिन अटैक ते। हाणे जीअं इन्हनि वटि जेका पेस बैटरी इंतिहाई बहितरीनु आहे, पेस अटैक इंतिहाई बहितरीनु आहे ऑस्ट्रेलिया वटि। स्पिनर्स में बि एडम ज़म्पा वर्ल्ड जो बहितरीनु लेग स्पिनर आहे हुन वटि। उन खां पोइ जेको आहे मैक्सवेल बि हुन वटि सुठो ऑलराउंडर आहे ऐं स्मिथ बि पार्ट टाइम ऑफ स्पिनर आहे। किथां ॾिसूं साईं उन जी टीम हाणे कीअं कमबैक कंदी? जी बिल्कुलु साईं, जीअं अहमद रज़ा साहब ॻाल्हि कई त लो स्कोरिंग मैच ज़रूरु आहे पर ऑस्ट्रेलियंस खे बि तव्हां कहिड़ी तरह सां बि अंडर एस्टिमेट नथा करे सघो। फाइट बाइक करण जी सलाहियत रखे थी ऐं जीअं हुननि जो बॉलिंग अटैक आहे त जेकॾहिं हू नए बॉल सां 2 आउट करे था वञनि शुरू में 10 ओवर्स में त विच में इंडियंस जे लाइ स्टेबल थियणु ऐं मैच में अचणु थोरी स्ट्रगल वारी सिचुएशन ठही वेंदी ऐं इहो थियणु खपे। ऐं जेकॾहिं ईअं थींदो त ऑस्ट्रेलियंस पंहिंजी रेपुटेशन ते ईंदा ऐं इहो अॻिते जे मैचिस लाइ बि ज़रूरी आहे छो जो ऑस्ट्रेलिया खे इन्हनि पिचिस ते ई अॻिते खेॾणो आहे। अहिड़ियूं पिचिस थी सघनि थियूं, ज़रूरी न आहे त सिर्फ़ु इंडिया जे ख़िलाफ़ु कंहिं ॿिए मुल्क जे ख़िलाफ़ु बि अहिड़ी पिच मिली सघे थी। एशिया में वर्ल्ड कप थो थिए, इंडिया में वर्ल्ड कप थो थिए त उन में इहे पिचिस तबको करणु घुरिजनि। इहे थी सघनि थियूं, हर साइड पंहिंजे लाइ एडवांटेज ॾिसंदी आहे। इंडिया बि उन हिसाब सां जेकॾहिं हुननि खे मौक़ो मिलियो आहे त हू इन्हनि शयुनि जो भरपूर फ़ाइदो वठंदा। ज़ाहिर आहे हू टाइटल खटण लाइ कोशिशि कनि पिया। उन हिसाब सां हीउ मैच लो स्कोरिंग ज़रूरु आहे पर तमामु दिलचस्प थींदो ऐं इनशाअल्लाह जेके ॾिसण वारा आहिनि दोस्तनि सभिनी खे क्रिकेट जो मज़ो ईंदो। सर मूंखे यादि आहे हिकिड़ी मूवी आहे, चवणु न खपे, ज़िक्र न करणु खपे, असांजे मुल्क सां पाड़ेसरी मुल्क सां लॻा भला न आहिनि ऐं मथां हिन ते शायदि बैन बि हुजे ऐं मां न बि चवणु चाहियां पर अॼु मैच लॻान जहिड़ो पियो लॻो अॼु ऑस्ट्रेलिया जिथे आउट बि थिया जेके प्लेयर जेके कावट जो इज़हार पियो थियो लॻान मूवी वारी सूरत हाल पे नज़र आई पर कमाल हुयो। इंडियन पंहिंजे जार में ऑस्ट्रेलिया खे फसाइण में कामयाबु थी वई। बॉलिंग जो ॾिसूं था त जेको आहे अॼु कार्ड जेको आहे जंहिं तरीक़े सां बॉलिंग यूज़ कई आहे इंडियन कैप्टन जेको आहे बुमराह जेको आहे
जेको आहे जेका फर्स्ट ओवर स्टार्ट कयो पंहिंजी इंडियन टीम जी तरफ़ां, जंहिं 10 ओवर्स में को मैडम न कयो, 35 रन्स 2 विकेट्स वरितियूं, 3.50 जो इकोनॉमिकल रेट हुयो, जंहिंमें 4 वाइट बॉल बि कया हुन। उन खां पोइ मोहम्मद सिराज 6.3 ओवर्स कया ऐं जेको आहे 1 मैडन 76 1 विकेट ऐं 4 रन्सुनि जो जेको आहे जो इकोनॉमिकल रेट हुयो हुननि जो, ऐं 2 जेको आहे हुननि जो वाइट रहिया हुन जे ओवर में। ऐं हार्दिक पांड्या 3 ओवर्स कया 28 रन्स, यानी कि अॼोके मैच में सभ खां वधीक जेको आहे 9.33 जी जेको आहे इकनॉमिकल हाई इकनॉमिकल रेट सां बॉलिंग कई हार्दिक पांड्या, हिकिड़ी विकेट वरिती। उन खां पोइ जी आहे ऐशवन, यानी कि रविचंद्रन ऐशवन 10 ओवर्स में 1 मैडन 34 रन 1 विकेट 3.40 इकनॉमिकल रेट सां गॾु जेको आहे हुननि अॼु हासिल कई पंहिंजी टीम जे लाइ। ऐं आख़िर में यादव कुलदीप यादव 10 ओवर्स में 42 रन ॾेई करे 2 विकेट्स वरितियूं। ऐं जेका आहे जडेजा रविंद्रा जडेजा हुन जे तरफ़ां अॼु जो बेस्ट बॉलर रहियो, इंतिहाई घटि जेका आहे स्कोर ॾेई करे 10 ओवर्स में 2 मैडन्स 28 रन्स ॾेई करे 3 विकेट्स पंहिंजी टीम लाइ वरितियूं। ईअं अगरि ॾिठो वञे त इंडिया जी टीम इंतिहाई बहितरीनु ऐं जंहिंखे चइबो आहे त मज़बूत पंहिंजे प्लान ते जेका अमल कंदे नज़र आई। तव्हां छा चवंदो साईं? ॿिन्ही एक्सपर्ट्स खां इहो क्वेश्चन आहे 1 बाय 1। जी बिल्कुलु तमामु सुठो इस्तेमालु कयो रोहित शर्मा पंहिंजे रिसोर्सिस खे, पंहिंजे बॉलर्स खे, ऐं स्पेशली जडेजा पंहिंजे रेपुटेशन मुताबिक़ तमामु सुठी बॉलिंग कई। उन्हनि जे बॉल में रेगुलेशन लो ट्रैजेक्टरी सां स्पीड सां नज़र आयो, जंहिं बॉल में लूप क्रिएट कई, बॉल बाइट पे कयो। उन जे करे ई ऑस्ट्रेलियंस मुश्किल में हलिया विया। एंड पहिरें आउट थियण जे बावजूदि बि सेकेंड विकेट जी पार्टनरशिप तमामु सुठी थी स्मिथ ऐं वार्नर जे दरमियान। उहो उन मां हिकु प्लेयर बि वार्नर या स्मिथ इन ॿिन्ही मां को हिकु बि कैपिटलाइज़ करे हा ऐं हू 80-90 रन ताईं पंहिंजी इंडिविजुअल इनिंग खणी वञे हा त ऑस्ट्रेलिया 250 क्रॉस करे सघे पियो। पर इहो सॼो क्रेडिट वञे थो जडेजा खे, जंहिं ईअं करणु ॾिनो कोन। उन विच में तमामु ज़बरदस्त स्पेल कयो ऐं उन में 3 आउट करे ऑस्ट्रेलिया खे बिल्कुलु बैकफुट ते खणी हलिया विया। उन जे करे ई हू एतिरे घटि स्कोर ते आउट थी विया। साईं उन खां अलावा तव्हां सां सेम क्वेश्चन आहे साईं मक्सी साहब, प्लीज़ हिमत मक्सी साहब तव्हां सां, त तव्हां किथां ॾिसो इन ई सेम क्वेश्चन खे? साईं मां अर्ज़ु करे वञा त अॼोकी जेकी स्पिन बॉलिंग ई अश्वन इन्हनि जो बहितरीनु बॉलर आहे, जेको किरम फिंगर स्पिनर आहे, उन खां यादव जेको आहे लेफ्ट आर्म चेनामैन स्पिनर आहे, ऐं उहो गुगली बि उन सां गॾोगॾु हलाए पियो। जडेजा हिकिड़ो बहितरीनु बॉलर आहे, लेफ्ट आर्म आर्थोटेक्स, जेको तेज़ी सां बॉल अॼु तमामु तेज़ी सां तव्हां ॾिठो त ब्रेक बॉल थिए पियो, जंहिंमें स्मिथ जहिड़े हेॾे वॾे प्लेयर खे सम्झ में ई कोन आयो। जॾहिं त हीउ पाण में IPL खां वठी ऐं मुल्की मैचिस ऑस्ट्रेलिया हिंदुस्तान जूं थींदियूं रहंदियूं आहिनि, इहे हिक ॿिए जा चेक थियल आहिनि। उन जे बावजूदि बि मूंखे लॻे पियो त अॼु हुननि खां बॉल चेक ई कोन पियो थिए भारत जे स्पिनरनि जा। तंहिं करे इहो एॾो जल्दी ऐं इन थोरे स्कोर ते ऑस्ट्रेलिया आउट थी वई आहे। बहरहाल हिंदुस्तान जी स्पिन बॉलिंग तमामु घणी वणी ऐं कप्तान खे बि जस हुजे ऐं रोहित शर्मा खे जो उन बॉलिंग जे तरतीब सां हलाया ऐं हेॾा वॾा बैट्समैन ऑस्ट्रेलिया जा इन एतिरे स्कोर ते ढेर कराया। साईं इन खां पोइ ऑस्ट्रेलिया भी यानी कि आसानी सां चेस करणु कोन ईंदी। जेको विकेट जो बिहेवियर आहे उहो एॾो मुर्सा साहब तव्हां खां पुछंदुमि प्लीज़ साईं, तव्हां ॿुधायो त इहो जेको विकेट जो जेको रफ पैचिस वारो जेको इशू हुयो इहो त अञा वधंदो मुंहिंजे ख़्याल में। इहो त पेस बैटरी में बि तंग कंदो ऐं उन खां अलावा जेको आहे स्लो जेॾी महिल ओवर्स थींदा त अञा वधीक विकेट जेका बुरबुरी थी वेंदी। इन लाइ तव्हां छा चवंदव? जी बिल्कुलु इन जे करे ई ऑस्ट्रेलिया टॉस खटे पहिरियां बैटिंग कई। सेकेंड इनिंग में बॉल अञा हेठि रहंदो, लो बाउंस जे करे बैट ते बॉल आसानी सां कोन ईंदो ऐं बैट्समैन खे ॾुखियाई थींदी रन ठाहिण में। उन हिसाब सां ई पंहिंजा गेम प्लान ठाहे ईंदा ऑस्ट्रेलियंस ऐं पैट कमिंस मां तव्हां इहा उमेदु लॻाए रखी सघो था त हू कन्वेंशनल स्विंग भलो कंदो आहे ऐं रिवर्स बि भलो कंदो आहे ऐं उन्हनि वटि सुठो कॉम्बिनेशन आहे स्टार कमिंस जो। उन हिसाब सां हैज़लवुड तमामु भलो नओं बॉल कंदो आहे ऐं उन्हनि जो ग्रीन बि आहे ऑलराउंडर। बॉलिंग हुननि जी कंहिं बि तरह सां वीकर न आहे का। हुननि बि ॾिसी पिच रीड करे पंहिंजो कॉम्बिनेशन तरतीब ॾिनो आहे। हिते जेकॾहिं असां डिस्कस कयूं या सम्झण जी कोशिशि कयूं त हुननि वटि जेन्युइन स्पिनर सिर्फ़ु ज़म्पा आहे, एडम ज़म्पा रिस्ट स्पिनर, राइट आर्म रिस्ट स्पिनर आहे
ऐं उन सां ऑलराउंडर मैक्सवेल आहे, हुननि हिन पिच खे ॾिसी करे बि पंहिंजे पेस अटैक ते यकीन रखियो आहे, बिलीव रखियो आहे। हुननि खे इहा उमेदु आहे त हुननि जो पेस अटैक इन पिच ते बि डिलीवर कंदो। हाणे इहो ॾिसण वटां इहा ॻाल्हि त हू पंहिंजे गेम प्लान मुताबिक़ इन शइ खे कीअं था अप्लाई कनि रिसोर्सिस खे। जेकॾहिं हू ईअं कनि था त पोइ ॿियनि टीमुनि लाइ हिकु मिसाल थी वेंदो त अहिड़ी लो बाउंस पिच ते जंहिंमें लो स्कोरिंग मैच थींदो हुजे, उन में हिननि जो पेस जेको फास्ट पिचिस ते सीमिंग ट्रैक ते ज़्यादा रिज़ल्ट प्रोड्यूस कंदो आहे, उन में जेकॾहिं हिन पिच ते हू डिफेंड था कनि 200 रन त इहो कमाल थी वेंदो ऐं इन जी उमेद रखी सघिजे थी। असांजी हिकिड़ी वॾी तव्हां टेक्निकल लैंग्वेज यूज़ कई, कन्वेंशनल स्विंग ऐं जेको आहे रिवर्स स्विंग, इन ॿिन्ही जे मुतलिक़ थोरो लाज़मी मां चाहींदुमि त नाज़रीन जेको आहे जेके क्रिकेट ॾिसनि था, ज़ाहिर उहे इन क्रिकेट खे ॾिसी करे ई पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे प्लेयर्स खे ग्रूम कनि था, त इहो कन्वेंशनल स्विंग छा आहे पहिरियों इहो ॿुधायो त पोइ तव्हांखां सेकेंड क्वेश्चन मां जेको नओं बॉल हूंदो आहे उहो जेकॾहिं मूं वटि बॉल हुजे हा त मां सही एक्सप्लेन करे सघां पियो। नए बॉल सां कन्वेंशनल स्विंग थींदो आहे, यानी शाइन साइड जंहिं तरफ़ हूंदो आहे उन जी ॿी साइड स्विंग थींदो आहे, उनखे कन्वेंशनल स्विंग चइबो आहे। रिवर्स जंहिं तरफ़ शाइन हूंदो आहे उन तरफ़ रिवर्स थींदो आहे। रिवर्स जे लाइ बॉल जो पुराणो थियणु ज़रूरी आहे। जेका अॼु जी पिच आहे इन में बॉल पुराणो थींदो, रफ पिच आहे उन हिसाब सां 25 खां 26 ओवर जीअं थी गुज़री वेंदा त बॉल रिवर्स थियणु शुरू थी वेंदो ऐं उन खां पहिरीं बि थी सघे थो जेकॾहिं ही थोरो टैक्टिस ॾे विया ऐं कन्वेंशनल स्विंग सां गॾु थोरो जेकॾहिं हिननि क्रॉस सीम बॉल करे टैक्टिकली बॉल खे जल्दी रफ करण जी कोशिशि कई त उन हिसाब सां बि जल्दी रिवर्स थियणु शुरू थी वेंदो। ऐं इहो इन करे मां चवां थो छो जो ऑस्ट्रेलियन बॉलर्स खे बॉल हिट करण जी सलाहियत हुननि वटि आहे। जंहिं बॉलर में बॉल हिट करण जी फोर्स खे लेंथ ॾियण जी सलाहियत हूंदी उहो ई बॉलर रिवर्स बि कंदो, कन्वेंशनल बि कंदो ऐं इहे ॿई खूबियूं ऑस्ट्रेलियंस में आहिनि। साईं आगा जावेद साहब जेको आहे पाकिस्तान जा फॉर्मर कलर्स आहिनि ऐं उन खां अलावा लाड़काने बोर्ड जा ऑर्गेनाइज़र आहिनि ऐं फॉर्मर फर्स्ट क्लास क्रिकेटर आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार द स्पोर्ट्स शो में। वालेकुम अस्सलाम, थैंक यू सर। सर अॼु जो मैच इंतिहाई लो स्कोरिंग मैच हुयो ऐं उन मैच जे हवाले सां अॼु इंडिया त जेको ऑस्ट्रेलिया खे बाक़ाइदा जेको आहे पाबंद करे छॾियो 200 रन्सनि ताईं। अॼु जेको 199 49.3 ओवर्स में इंडिया ऑस्ट्रेलिया खे ऑल आउट करे छॾियो आहे, जेको एॾो एक्सपेक्टेड कोन हुयो त लो स्कोरिंग मैच हुयो। तव्हां छा चवंदो साईं प्लीज़? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, लेकिन तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो त इंडिया जेको आहे लाइन खे मेंटेन कयो। हालांकि बुमराह उहो वर्ल्ड नंबर 1 बॉलर आहे ऐं हुन सां गॾु जेको एशवेन ऐं ॿियो रविंद्रा जी बॉलिंग कई आहे उन्हनि पंहिंजी लाइन खे मेंटेन करे ऐं ऑस्ट्रेलियंस खे जेको आहे उन बैकफुट ते करे छॾियो। सो अगरि इहो सेम जेको प्रोसेस आहे अगरि ऑस्ट्रेलिया कंदी त इहो 200 स्कोर इंडिया खे बि अची पइजी सघे पियो। पर हाणे ॾिसूं अगरि लाइन मेंटेन थी करे उन हिसाब सां लो स्कोरिंग मैच हमेशह फाइट कंदो आहे। अगरि शुरू में इनकी ओवर 8 9 या 10 इन्हनि में अगरि शुरू जा विकेट कढी था वञनि 2 टे त तव्हां ॾिसंदो त 200 रन लाइ इन्हनि खे टफ जेको आहे उहो ॾींदो टाइम। हा साईं बिल्कुलु तव्हां ठीकु पिया चओ साईं। इन खां अलावा फील्डिंग जो मयार इंडिया जो इंतिहाई बहितरीनु हुयो ऐं इंतिहाई बहितरीनु बाउंड्री सेव कयूं, कैचिस इंतिहाई बहितरीनु वरिता। उन खां अलावा सिंगल डबल्स बि ईज़ीली करण कोन आहे इंडिया साईं। त लाज़मी चाहींदुसि रोशनी विझो प्लीज़। डेफिनेटली साईं, हाणे ॾिसो वर्ल्ड क्लास क्रिकेट थिए पई ऐं हर टीम खे प्रोफेशनल कोचिस आहिनि। छा कोचिस जी बि हिकिड़ी लाइन आहे जंहिंमें बैटिंग कोच, फील्डिंग कोच, ऐं तव्हांजी बॉलिंग कोच, तव्हांजा फिजियो ट्रेनर सभु आहिनि। त लाज़िम ॻाल्हि आहे हर टीम जो हिकिड़ो लेवल ऐं स्टैंडर्ड जेको आहे उहो तमामु हाई आहे ऐं उहो जॾहिं अचनि था ग्राउंड में त उन्हनि खे पंहिंजी क्लास जेकी आहे उहा शो करणी पवंदी आहे। ऐं ग़लतियूं जेको ॿिन्ही टीमुनि में जेको असल जेकी सुठियूं टीमूं आहिनि उहो ग़लती जेको कंदो आहे उतां ई मैच जेको आहे उनखे लूज़ करणु हलियो वेंदो आहे। थैंक यू सर। इंशाल्लाह लास्ट सेशन में कंप्लीटली डिस्कस कंदासीं। नाज़रीन ही वक़्तु पूरो थियो ऐं थोरी देरि खां पोइ मैच स्टार्ट थियण वारो आहे त कोशिशि कंदासीं त फाइनल जेको सेशन आहे हुन में तव्हां सां खुली करे अञा बि हिन वर्ल्ड कप जे मुतलिक़ ॻाल्हियूं थियनि। थैंक यू सो मच।